नाज़रीन, कुनरीअ जे इलाइक़े बुस्तान जे रहवासन नारी नाइला सलीम जेका नंढपिण खां माज़ूर आहे। नाइला जो तालुक़ु इंतिहाई ग़रीब ख़ानदान सां आहे। नाइला माज़ूरीअ बावजूदु BA सां गॾु कंप्यूटर डिप्लोमा पिणु कयो आहे, पर सरकार संदसि का बि सार न लधी आहे। रिपोर्ट करे रहियो आहे जावेद कादरी। कुंडरी जे इलाइक़े बुस्तान जे रहवासन 27 साला नाइला सलीम जेको नंढपिण खां ई माज़ूर आहे। नाइला सलीम जो तालुक़ु हिकु इंतिहाई ग़रीब ख़ानदान सां आहे। नाइला सलीम जे वालिदैन पंहिंजे पेट ते पथर ॿधी नाइला खे ॿियनि जी मोहताजी खां बचाइण लाइ तइलीम जे ज़ेवर खां मालामाल करे छॾियो आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे, BA ऐं कंप्यूटर कोर्स कंदड़ नाइला सलीम अञा ताईं माज़ूर कोटा में नौकरी न मिली सघी है। मैंने BA कंप्लीट किया है, कंप्यूटर का कोर्स किया है। मैं चाहती हूँ कि मुझे जॉब दी जाए और हमारे घर में इतनी परेशानी होने के बावजूद भी मुझे अपने फादर ने और मदर ने मुझे इतनी तालीम दी है और शुक्र है अल्लाह का कि मैं अपने पैरों पे खड़ी हो सकती हूँ, अपना काम खुद कर सकती हूँ। मैं चाहती हूँ कि आप मुझे जॉब दें और मैं अपने मसाइल खुद हल कर सकूँ। 26-27 साल की है। मैंने इसको पढ़ाया लिखाया, इसका पाँव भी टूट गया। मैंने इसको गोद में उठा उठा के पेपर दिलवाए। इसके बाप के उस जॉब से हम गुजर सफ़र करते हैं। मेरी 4 बच्चियाँ हैं, ये इनको मैंने पढ़ाया लिखाया। मैं कहती हूँ हम कब तक हयाती होंगे, हम कल को मर जाएंगे, इनका कौन होगा। हालांकि बेटे हैं, सब कुछ है, कोई किसी को नहीं खिलाएगा रखेगा। मैं कहती हूँ इतनी जॉब दी जाए, कोई हो जाए इसका, ताकि अपनी ज़िंदगी आसान से गुजारे। और ये माजूर होके भी बड़ी हिम्मत वाली है, तालीम हासिल कर रही है। हमारी आला काम से यही गुजारिश है कि बस वो हमारी माजूर बहन को नौकरी दी जाए। हिते जेके माज़ूर माण्हू हुआ उहे वीचारा दर बदर माना अहिड़ी उन्हनि जी हालत आहे, उहो जो पिनण जे माना लॻा पिया आहिनि। ऐं हिननि मां अक्सरियत अहिड़ी हुई जेका पढ़ियल लिखियल तबिके सां तालुक़ु रखे थी। पढ़ियल लिखियल कंहिंजी BA कंहिंजी MA, पर अप्लाई करे करे थकान सभिनी वटि रिकॉर्ड पियो आहे। ऐं माना जेके इश्तिहार आहिनि उहे पिया आहिनि, एप्लीकेशनूं दरख़्वास्तूं पियूं आहिनि, पर कंहिंखे इंटरव्यू तक माना कोन घुरायो अथि। हीअ जेका दी वेठी आहे मुंहिंजे पासे में, हीअ छोकिरी बि BA करे वेठी आहे। हाणे तव्हां हिसाबु लॻायो त हिन केतिरी तकलीफ़ सां BA हासिलु कई आहे। अलाए किथे किथे हिन ख़त लिखिया आहिनि, दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर किथां हिन खे जवाबु तक कोन मिलियो आहे। त हीअ कहिड़ी मदीने जी रियासत आहे जिथे एतिरो इंसान सां ज़ुल्म थी रहियो आहे। मुंहिंजी गुज़ारिश आहे त तालुके कुंडरी जे माज़ूर माण्हुनि जी मदद कई वञे, उन्हनि खे रोज़गार ॾियो, माली इमदाद जेका आई आहे उहा उन्हनि खे ॾियो। माज़ूर नाइला सलीम वसवारनि सां माज़ूर कोटा में नौकरी जो पिणु मुतालबो कंदे चयो आहे त मुंहिंजो हक़ जल्द खां जल्द मूंखे ॾिनो वञे त जीअं आउं मुंहिंजे ग़रीब माउ पीउ जो सहारो बणिजी सघां। कैमरामैन टीम सां गॾु जावेद कादरी, आवाज़ TV कुंडरी।